भाऊ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। हा भाऊ, कल असांजे हिन रेशम गलीअ मां नई रेशम गलीअ मां बिरोही दुकान ते चपलियूं वठण वियासीं। उते माना मुंहिंजी नंढड़ीअ खे पर्स हुई। उन पर्स में ॿ मुंहिंजूं मोबाइलियूं 20 कार्ड वर्करनि जा हुआ। त मां NC बि कटाए आई हुयमि कल। त उहा चऊं पिया तव्हांखे चयमि त इहो पोस्टल लाइ त कार्ड मिलनि जेकॾहिं कंहिंखे हथ अचनि त तव्हां इहा पोस्टल लाइ छॾियो। न न हाज़ुर मां हलायां थो, पर उहे 20 कार्ड छाजा हुया इन बारे में ॿुधाईंदो कुझु? उहे NIC कार्ड आहे ओरिजिनल, पोलियो वर्करनि जा हुया। मां हिते इंचार्ज हुयमि उन्हनि जी। त असां DDM कार्ड भरींदा आहियूं न, उहे 20 कार्ड पंहिंजे वर्करनि जा मां जमा कराया, जेके अॼु असांखे लिखी ऐं जमा कराइणा हुया। उन्हनि जी पोलियो जी पेमेंट ईंदी आहे, ओरिजिनल NIC कार्ड हुया। सही। हिन वक़्तु तव्हांखे मोबाइलनि जी चिंता घटि आहे, शनाख्ती कार्डनि जी घणी आहे? शनाख्ती कार्डनि जी घणी आहे। ॿ मोबाइल ई, हिकिड़ी मुंहिंजी ओप्पो हुई ऐं हिकिड़ी वीगो हुई नंढी। उन्हनि जी घटि आहे चिंता। उहे मां नंबर बि मोबाइलनि जा ऐं फ़ोन नंबर ऐं सिम उहे बि मां NC कटाए आई आहियां होॾे थाणे ते। हाणे मूंखे पढ़ाइनि कार्डनि जी ॾाढी परेशानी आहे। चलो, जंहिं भाउ खे इहा शइ मिली आहे उनजे लाइ कहिड़ो पैगाम ईंदो त मां तव्हांजो हीउ जेको आहे वॉइस वायरल थो करे छॾियां। जी भाऊ, मां रतो तेरो हॉस्पिटल खां पोलियो जी इंचार्ज थी ॻाल्हायां। जंहिं बि भाउ खे मुंहिंजा NIC 20 कार्ड आहिनि, 2 मोबाइलियूं, मुंहिंजी कल्ह पर्स नई रेशम गलीअ मां गुम थी वई आहे ऐं मूंखे परेशान आहियां। ग़रीब वर्करनि जा कार्ड आहिनि। जंहिं बि भाउ खे इहे कार्ड मिलनि त महिरबानी करे असांखे उहे कार्ड पुॼायो। मां ॾाढो परेशान आहियां कार्डनि जे करे। पोस्ट ज़रिए या वॾे गोश्त मार्केट एड्रेस आहे, उन ज़रिए असांखे जंहिं बि भाउ खे मिलनि त असांखे उहा वापसि कनि। कार्डनि जे लाइ ॾाढो परेशान आहियूं। पराए ग़रीब वर्करनि जा कार्ड आहिनि। अदी, जेकॾहिं हथ मां तूं कोई ॾेई वञे त हुनजे लाइ को सरप्राइज़ गिफ्ट हूंदो? हा भाऊ, ज़रूरु हुनखे कुझु न कुझु त इनाम तौरु ॾींदासीं। चलो ठीकु आहे। दोस्त आहिनि, रब जी राह ते हलनि था, खोड़ सारा आहिनि। इंशाल्लाह मूंखे रब ते उमेद आहे। ग़रीब वर्करियूं वीचारियूं उहे ॾाढो परेशान आहिनि कार्डनि जे करे। न, मूंखे यकीन आहे त रुगो तव्हांजा कार्ड न, ही वॉइस ॿुधी करे जेका तव्हांजी अमानत हूंदी उहा तव्हां ताईं पहुचाए वेंदा इंशाल्लाह। महिरबानी भाऊ, तव्हां इहो वॉइस हलायो। ओके अदी, ओके अदी, थैंक यू।